नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनाम रुकू नंबर 9 आयत नंबर 71 खां वठी 82 ताईं तर्जुमो। कुल चओ अनदऊ छा आऊं पुकारियां मिन दूनिल्लाही अल्लाह खां सिवा मा ला यनफ़उना जेके न नफ़ो ॾेई सघनि था असांखे वला यदुरूना ऐं न ई जेके नुक़सान पहुचाए सघनि था असांखे वनुरद्दु अला आक़ाबिना वनुरद्दु ऐं पोइ त असीं फिरी वेंदासीं अला मथां आक़ाबिना पंहिंजी खुड़ियुनि ते बाद इज़ पोइ उन खां जॾहिं त हदान अल्लाहु हिदायत ॾेई चुको असांखे अल्लाह ताला कल्लदी उन शख़्स वांगुरु इस्तहवतहु शयातीनु बेकाए छॾियो हुजे जंहिंखे शैताननि फिल अर्दी फिरंदो हुजे ज़मीन में हैरान परेशान लहू उन जे लाइ हुजनि असहाबु कुझु साथी यदऊनहू जेके सॾींदा हुजनि उन खे इला तरफ़ अल हुदैतिना हिदायत जे त असांजी तरफ़ अच। कुल चओ इन बेशक हुदल्लाही हुवल हुदा बेशक हिदायत अल्लाह जी उहा ई असल हिदायत आहे। व उमिरना लिनुस्लिम ऐं असांखे त इहो ई हुकुम ॾिनो वियो आहे त असीं फ़र्माबरदार थी रहूं ली रब्बिल आलमीन जहाननि जे रब जे लाइ व अन ऐं इहो त अक़ीमुस्सलात क़ाइमु कयो नमाज़ वत्तक़ू ऐं तक़वा इख़्तियार कयो उन जो यानी उन ई खां ढिॼो कंहिंखां अल्लाह सुब्हानहू ताला खां वहुवल लज़ी उहा ज़ात जंहिंजी उहो ई आहे अल्लज़ी उहा ज़ात इलही तरफ़ जंहिंजे तुहशरून तव्हां सभु जमा कया वेंदा वहुवल लज़ी ऐं उहा ज़ात ख़लक़स समावाती जंहिं पैदा कयो आसमाननि खे वल अर्द ऐं ज़मीन खे बिलहक़ सां व यौम यक़ूलु ऐं जेॾीं हू चवंदो केरु अल्लाह ताला कुन कलमो कुन फ़यकून त पोइ वाक़िअ थी वेंदो कहिड़ो ॾींहुं क़यामत जो थी वेंदो जंहिं ॾींहुं भला ताला कुन फरमाईंदो क़ौलुहुल हक़ ॻाल्हि आहे हुन जी सची वलहु ऐं उन ई जे लाइ आहे अल मुल्क बादशाहत यौम यूंफ़ख़ु जेॾीं फूकियो वेंदो सूर में आलिमुल ग़ैबि व शहादती ॼाणण वारो ग़ाइब ऐं हाज़िर जो वहुवल हकीमुल ख़बीर ऐं उहो ई तमामु घणी हिकमत वारो बारीक बीन आहे यानी बाख़बर आहे व इज़ ऐं जॾहिं क़ाला चयो इब्राहीम अलैहिस्सलाम ली अबीही पंहिंजे वालिद खे आज़र उन जो नालो आहे पंहिंजे वालिद आज़र खे चयो अतत्तख़िदू असनामन आलिहतन छा तव्हीं ठाहियो था बुतनि खे माबूद इनी बेशक आऊं अराग ॾिसां थो तव्हांखे व क़ौमक ऐं तव्हांजी क़ौम फ़ी ज़लालिम मुबीन खुली गुमराही में व कज़ालिक ऐं अहिड़ी तरह नूरी असां ॾेखारियो इब्राहीम अलैहिस्सलाम खे मलकूतुस समावाती वल अर्द बादशाहत आसमाननि ऐं ज़मीन जी वली यकून मिनल मुक़िनीन ऐं ताकी हू थी वञे यकीन करण वारनि फलम मां पोइ जॾहिं जन्ना छाइजी वई अलैहि लैलु उन जे मथां राति यानी जॾहिं राति जी तारीकी छाइजी वई रआ कोकबन त हुन ॾिठो सितारे खे यानी तारनि खे आसमान ते चमकंदड़ क़ाल चवणु लॻो हाज़ा रबी हीअ आहे मुंहिंजो रब फलम मां पोइ जॾहिं अफ़ला ग़ुरूब थी विया तारा ग़ाइब थी विया क़ाल ला उहिब्बुल आफ़िलीन न आऊं मोहबत रखां थो ॿुॾण वारनि या जेके ग़ुरूब थियण वारनि सां फलम मां पोइ जॾहिं राअल क़मर पोइ उन चंड ते नज़र पई
बाज़गन चमकंदड़। क़ाला हाज़ा रबी, चवणु लॻो त ही शायदि या ही मुंहिंजो रब आहे। फलमा, पोइ जॾहिं अफ़ला ग़ुरूब थी वियो या चंड बि उतां लही वियो चंड। क़ाल लइल्लम यहदिनी, चवणु लॻो त अलबत्ता अगरि न मुंहिंजी रहनुमाई कई रबी मुंहिंजे रब लअकूनन्न, त अलबत्ता ज़रूरु आउं थी वेंदसि मिनल क़ौमिद्दॉलीन, त आउं बि थी वेंदसि उन्हनि माण्हुनि मां जेके गुमराह आहिनि। फलमा, पोइ जॾहिं रअशम्स, सिज ते नज़र पियसि, बाज़िग़तन, चमकंदड़। क़ाल, चवणु लॻो हाज़ा रबी, ही आहे मुंहिंजो रब। हाज़ा अकबर, ही वॾो आहे, तमामु वॾो बि आहे। फलमा, पोइ जॾहिं अफ़लत, सिज बि ग़ुरूब थी वियो। क़ाल, चवणु लॻो या क़ौमी, ए मुंहिंजी क़ौम, इन्नी, बेशक आउं, बरीउम मिम्मा तुश्रिकून, बरियल ज़िमा आहियां उन खां, या आउं बेज़ारु आहियां उन्हनि खां जेके तव्हीं शरीक ठहिरायो था। इन्नी, बेशक मूं त वजहतू पंहिंजो चहिरो करे छॾियो आहे, यानी मूं त आउं त यकसू थी वियसि वजहीअ पंहिंजे चहिरे खे लिल्लज़ी, उन ज़ात जी तरफ़, फ़तरस समावाति वल अर्द, जंहिं पैदा कयो आसमाननि ऐं ज़मीन खे, हनीफ़न, यकसू थी, वमा, ऐं न अना, आउं आहियां, मिनल मुशरिकीन, शिरक करण वारनि मां। वहाजहू, ऐं झगड़ो कयो हुन सां, क़ौमहू, हुन जी क़ौम जे माण्हुनि हुन सां झगड़ो कयो। क़ालत, हज़रत इब्राहिम उन्हनि खे चवणु लॻो, अतुहाजूनी, छा तव्हीं मूंसां बहस कयो था या झगड़ो कयो था, फ़िल्लाही, अल्लाह ताला जे बारे में, वक़द हदानी, ऐं तहक़ीक़ हिदायत ॾिनी हुन मूंखे, वला, ऐं न अख़ाफ़ु, आउं डिॼां थो मां उन्हनि, वला अख़ाफ़ु, ऐं नथो आउं डिॼां मां, तुश्रिकून, जेके तव्हीं शरीक ठहिरायो था, बिही, हुन सां गॾु, इल्ला, मगर, ऐं यशाअ, इहो त चाहे रबी, मुंहिंजो रब, शैया, कुझु बि, वसिया रबी, घेरे रखिया आहे मुंहिंजे रब, यानी अल्लाह ताला जी रहमत जी वुसअत घेरे रखियो आहे मुंहिंजे रब, कुल शैइन, हर शइ खे, इल्मा, पंहिंजे इल्म सां। अफ़ला, छा पोइ न ततज़क्करून, तव्हीं नसीहत पकड़ियो था। वकैफ़, ऐं कीअं, अख़ाफ़ु, आउं डिॼां, या छो आउं डिॼां, मां उन्हनि खां, अशरकतुम, जेके तव्हीं शरीक ठाहियो था, वला, ऐं न तख़ाफ़ून, तव्हीं डिॼो था, अन्नकुम, बेशक तव्हां, अशरकतुम, जेके तव्हां शरीक ठहिराया बिल्लाही, अल्लाह ताला सां, मालम, जिन जी न युनज़िल, हुन नाज़िल कई भी, जंहिंजी अलैकुम, तव्हां ते, सुल्ताननि का दलील। फ़अय्यु, पोइ केरु, फ़रीक़ैनी, ॿिनि गिरोहनि मां, अहक़, वधीक हक़दार आहे, बिल अमन, अमन में अचण जो, यानी सुकून सां रहण, या अमन या हक़ ते, पोइ ॿिन्ही फ़रीक़नि मां कहिड़ो गिरोह आहे। इन, अगरि कुंतुम, आहियो तव्हीं, तालमुन, ॼाणींदा, अल्लज़ीन आमनु, उहे माण्हू जिन ईमान आंदो, वलम यलबिसू, ऐं न उन्हनि ख़लत मलत, यानी मिलायो, ईमानहum, पंहिंजे ईमान खे बिज़ुल्मन, गॾु ज़ुल्म सां, यानी उन्हनि शिरक न कयो, उलाइक, उहे ई माण्हू आहिनि, उलाइक लहुमुल अमनु, उहे ई आहिनि जेके अलाइक आहिनि त उहे अमन में रहनि, वहुम मुहतदून, ऐं उहे ई हिदायत याफ़्ता आहिनि। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।